फिर त दिल मां हटाईंदुसि तो वांगे मुंहुं न मटाईंदुसि भली चइनि माण्हुनि सां रलियो आहे अड़े असां तो ते कोन ज़ोर रखियो आहे वहीं पंहिंजी मर्ज़ी सां हाणे बि हलियो आहे वहीं पंहिंजे मर्ज़ी सां हाणे बि हलियो आहे असां तो ते कोन ज़ोर रखियो आहे असां तो ते कोन ज़ोर रखियो आहे वारनि कंहिंखे ठाहियो बि वर तो उन्हनि जोरायो खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858 वारनि कंहिंखे ठाहियो बि वर तो उन्हनि जोरायो तॾहिं त ज़मानो खिलियो आहे तॾहिं त ज़मानो खिलियो आहे अड़े असां तो ते कोन ज़ोर रखियो आहे असां तो ते कोन ज़ोर रखियो आहे ठेबे में गुलजार साॻिया ॾींदे तूं प्यार खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858 ठेबे में गुलजार साॻिया ॾींदे तूं प्यार तो पाण मुकामूं झलियो आहे तो पाण मुकामूं झलियो आहे अड़े असां तो ते